पर्ची जा पैसा ॾियण खां पोइ असां उन अम्मा खे वठी ॿीहर डॉक्टर वटि वियासीं जेको ड्यूटी ते मौजूद हो, जिते उन अम्मा ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में वॾा इंकशाफ पिण कया। तकलीफ़ आहे हिनखे। वे बाबा वे परियां वे। बरसात आयो साहब लिखी ॾिनी त इहो चाढ़ायोसि वञी बाफ़ चाढ़ाई आहे त उहो जेका एसी जंदा चवनि उहा ख़तमु थी वई आहे। 3 कलाक मां आहियां त वरी मोटी वई आहियां। हाणे मां वञा काॾे जेथी वञा मां अस्पताल में होॾे प्राइवेट त उहे रत कढी मूंखे सफ़ा ख़लास करे छॾियो अथनि। 10,000 ख़र्चु कया आहिनि पर छोकिरो ठीकु ई कोन थो थिए। जेथी अचां हेॾे सुई बि कान्हे, टेस्ट लाइ वठी आहे मां पाण शुगर जी मरीज़, हली बि कान थी सघां, ॿुधी न हली कान थी सघां, पर मिड़े हिमत पंहिंजी आहे जेका मां हारिया नथी। भई पुट जी तकलीफ़ थी ॾिसां त पोइ वठी थी वरी रक्शे में चाढ़े भॼाए वरी खणी अचांसि, पोइ छा कयां। डॉक्टर साहब ॿुधायो अमले जी खोट आहे ई आहे, पर छा हिते मेडिसिन जी खोट आहे? मेडिसिन जी खोट आहे। अच्छा, माना मरीज़नि खे ॿाहिरां वठणी थी पवे? मतिलबु कुझु मेडिसिन हिते आहे, कुझु जी खोट आहे। गैस जा हिते पैसा वठा ईंदा आहिनि छा? गैस जा न न पैसा कोन। पर्चियूं छा जूं कटींदा आहिनि? पर्चियूं हींअर ताणी असांखे ख़बर, असां न वठंदा आहियूं, असांखे ख़बर न आहे, असां न लिखियल आहे पेशेंट इन्वेस्टिगेशन फी। इन्वेस्टिगेशन फी आहे उहो त लेबॉरेटरी आहे न। हिन गैस जा पैसा छो था वठनि? इन्वेस्टिगेशन फी आहे। असां गैस जा पैसा वरिता अथनि, 100 रुपयो मूं पंहिंजे ॾिनो आहे मरीज़ जे लाइ। हाणे रिसेप्शन ते तव्हां इल्मु रखो न मुंहिंजा साईं, तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां हा मुंहिंजी नुंहुं खे डिलीवरी ऑपरेशन पियो थिए, मां सरकारी अस्पताल में वठी आयसि। मर्द कोन मुंहिंजा मर्द ड्यूटियुनि ते हलिया विया। मां हिकिड़ी ज़ाफ़ा वठी आयसि, वठी आई आहियां त वई आहियां टेस्ट कराइण त उन्हनि चयो त पंहिंजो वञी सुयूं अमां वठी आहे। वरी सुयूं वठी आई आहियां त चवनि था त वरी पंहिंजो फलाणी शइ वठी आहे। माना हिकिड़ी सुई बि हिननि वटि रखियल कान हुई जो एमरजेंसी आहे। माईअ जा टाका अॻे बि ऑपरेशन थियल हुअसि, टुड़ी पिया ॼण अॼु ताईं जेसिताईं केस थिए तेसिताईं त इहो पंहिंजो सुभाणे तव्हांखे अचिणो पवंदो न त असांजे क्लिनिक ते अचो त पोइ तव्हांजो उते ॾिसूं टेस्ट कयूं। हिते बि करायूं पर सही कान्हे भला। पोइ असांजे हिते ठहियो मूंखे सिर्फ़ु माईअ जो वञे। पोइ मां वरी हेॾे इहा अस्पताल प्राइवेट आहे ओॾां वठी वियसि त उते दाख़िल कनि। बसि उते त पैसनि ते आहे सो बसि यकदमि करे वतनि। बसि मां हितां माना मोटी वियसि, नाव में थी हली वियसि इन अस्पताल मां सिविल मां। कहिड़े डॉक्टर चयो? मां चयो जो अचिजो उते। पोइ हाणे वरी वियासीं फराह जो त हाणे हिन अस्पताल कई आहे सो पंहिंजो भला होॾां हलो। पोइ सुभाणे वरी हिते अचिजो। पोइ वरी वियासीं त असांखे हेॾो साह पियो वञे त छो माईअ जो त उन जो करायमि। हाणे वरी हिन जो साह थो वञे, वञा केॾे होॾे थी वञा त हू था फुरनि डॉक्टर सफ़ा हिन रुपयो कोन्हे जो मां बचा वठी अचां जा कयां। नुंहुं जो त कराए छॾियऊं पिनी उन अमड़ जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी असां समेत यकीनन अव्हां खे बि हैरत थींदी हूंदी त मसीहाई पेशे जे रूप में लिकल ही पैसे जा पुॼारी कीअं मरीज़नि जे वारसनि तोड़े उन्हनि खे हिरासां करे पंहिंजे प्राइवेट अस्पतालुनि मां आमादा कनि था ऐं ख़ुदा जे कहर खां न डिॼंदड़ ही बेरूपिया पंहिंजे आसाइशुनि ख़ातिर ग़रीबनि जो रत चूसनि था। अव्हां खे हिन अस्पताल जे हेठे मुलाज़िम खां वठी वेंदे MS साहब ताईं हर हिक जा कूड़ ॾेखारींदासीं जेके उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हया आहिनि। बहरहाल ड्यूटी ते मौजूद डॉक्टर साहब खे असां साण करे उन मरीज़ वटि वियासीं जंहिं शिकायत कई हुई त हुन खां 200 खां 250 रुपया ऑक्सीजन जी मद में वरिता वेंदा आहिनि ऐं ॿियो जंहिंखे असां 100 रुपया ॾेई ऑक्सीजन जी सरकारी अस्पताल में क़ीमत अदा कईसीं। हिकिड़ो मिनट वार्ड में विज़िट कंदो जेके दोस्त चवनि था त पैसा पिता वठनि गैस जा। तोखे घणा चयनि पैसा? हिकिड़ो मिनट डॉक्टर साहब पहिरियां इन्हनि खां पुछूं ऑक्सीजन हिनखे लॻल आहे न बाबा, तव्हां पैसा वरिता अथनि ऑक्सीजन जा? हा हा पोइ मूंखे चयो बाबा हे सरकारी फीस आहे। ठीकु आहे बाबा मूं वटि न आहिनि के न आहिनि त वरी ईअं चयो न पर आहे छा फीस? 50 रुपया फीस वठंदा आहिनि जेका MS जी तरफ़ां आहे। न 400 न आहे, 50 रुपया। पर असां पंहिंजी शिफ्ट में न वठंदा आहियूं। जंहिं वटि हूंदी आहे उन खां वठंदा आहियूं, जंहिं वटि न हूंदी आहे उन खां पोइ बि इहा स्लिप हूंदी आहे। ठीकु आहे दादा दादा घणा पैसा था वठनि तव्हां? मूंखे अॻे भेरे महीनो मां अॻे मूंखे 150 रुपया 250 घुराइनि, मूंखे 150 रुपया वरितो हुन। जंहिं असांखे हीअ प्राइवेट जी आहे, असां पाण भराईंदा आहियूं, सरकारी कान्हे का। गैस जा हिते पैसा वरिता वेंदा आहिनि छा? गैस जा न वठंदा।
पहिरियां त डॉक्टर साहब साबितीअ सां उहा ॻाल्हि कंदो रहियो त हू पैसा न आहिनि वठंदा, पर पोइ हू उहा ॻाल्हि चवण ते मजबूर थी पियो त हिते 50 रुपया वरिता वेंदा आहिनि, पर मरीज़ जो वारिस पंहिंजी ॻाल्हि ते अटल रहियो। अब सरकारी में तव्हां प्राइवेट छो था खणी थियो? मूंखां पाण खां 150 वरिता अने नंढी वेठी आहे, हिनखे गैस लाथी केॾी महिल लॻी आहे? हिनखे घड़ी खां लॻी वरी लाथी जॾहिं नंढी खे चढ़नि त वरी पोइ असां हिनखे चाढ़ियूं था। अञा असां इंतज़ार कयूं था। तव्हां हींअर भरिया आहिनि पैसा? अञा त असांखे गैस लॻंदी न। अॻे भेट मूंखां वरितनि, भई मूंखां वरितनि न। डॉक्टर साहब पहिरियां भरे चुको आहे। असांखे का ख़बर कान्हे न इन तव्हां जे इल्म में अचे पे थी ॾिसो न एम साहब मुंहिंजे नाले नथो चवां। असांखे ख़बर मां चवां त पहिरियों मूंखां हिननि 250 घुरिया, मूं 150 ॾिनो। हिननि मूंखे चयो त बाबा हीअ सरकारी न आहे, हीअ असां प्राइवेट खणी था अचूं। हिन तोखे पहिरियां ॼणा पवंदा राति जे टाइम में। हा, असांजे मथे माइटु आहे राशि, त उन मूंखे चयो तूं मूंखे ॿुधाई आहे त पैसा मां वठणु कोन ॾियां। हाणे तोखे वरिता त न चई त मां वठी ॾियां। इन बारे में असांखे का ख़बर उन ॾींहुं असांखे हाणे हीअ गैस चढ़ी पई त पहिरियों ई मूंखां घुरिया अथनि, हींअर बि त घुरंदा न। पहिरियों ई मूंखां वरिता अथनि न। असां ज़िले नौशहर फिरोज जी सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड खां पोइ दिल जे वार्ड जो विज़िट कयो, जिते मौजूदु डॉक्टर अस्पताल में अमले जी खोट बाबति कुझु हक़ीक़तूं असां आॾो रखियूं। रिकॉर्ड दी कोने कोरोनरी केयर यूनिट नौशहर फिरोज में रन करे न हिन जी एसएनई आहे, न हिन जा डॉक्टर्स असांखे मिलियल आहिनि, छो त इंचार्ज कार्डियोलॉजिस्ट जी पोस्ट खाली आहे। गुज़िरियल 14 सालनि खां ही CCO असां हलायूं पिया विदाउट एसएनई। कार्डियोलॉजिस्ट असां वटि डिग्री याफ़्ता आहिनि, पर उहे आहिनि असांजे CMO जे पोस्ट ते। स्पेशलिस्ट आहिनि असां वटि, ईअं न आहे त स्पेशलिस्ट खां सवाइ था असां इहे हलायूं, पर उहे CMO जे पोस्ट ते आहिनि। डिप कार्ड कयो वेठा आहिनि, पर हुननि जी जॾहिं कमीशन थिए स्पेशल कैडर में अचनि तेसि ताईं हू हिन अस्पताल खे हलाइनि ऑन ओन बेसिस, ऑन पे स्केल ते, CMO जे ते। हीअ बिल्डिंग त आहे असांखे गुज़िरियल 14 सालनि खां, पर हिन जी का बि एसएनई कान्हे, न स्वीपर आहे, न डॉक्टर आहे, न वार्ड सर्वेंट आहे, कुझु बि कोन्हे। मेडिसिन बि ईअं सम्झो त असां तालुके हॉस्पिटल जे बजट में हिनखे ॾियूं था। हिन जो वजूद त अचे न, एसएनई त अचे न। असांजे ज़िले हेडक्वार्टर हॉस्पिटल ॾोहो कहिड़ो कयो हिन महिल ताईं एसएनई कान्हे का, को बि असां वटि स्पेशल न कार्डियोलॉजिस्ट आहे, न यूरोलॉजिस्ट आहे, न को ॿियो स्पेशलिस्ट गायनाकोलॉजिस्ट आहे। गायनाकोलॉजिस्ट स्पेशलिस्ट असां वटि आहे ई कान, सभु एमओज़ आहिनि। निधणके में निधणकी अस्पताल असांजे नौशहर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जी हॉस्पिटल आहे। असांजो हिकिड़ो सिविल सर्जन वीचारो हितां जो आहे, लोकल आलमाणी साहिब जो, उन कागज़ ठाहे बगल में रखे वियो कराची, साईं असांजी एसएनई मंज़ूर कयो, 100-150 असांखे डॉक्टर ॾियो, असां अस्पताल हलायूं। ज़िले हेडक्वार्टर अस्पताल 1990 खां थी आहे, 10 साल 12 साल थी विया आहिनि। इहा 2002 जी ॻाल्हि आहे। जेॾी महिल उते पहुतो त हुननि चयोसि त जेकर तव्हांखे डॉक्टर असां ॾियूं, 100 डॉक्टर ॾियूं, विहारींदो किथे? तव्हां वटि बिल्डिंग आहे? चई भला बिल्डिंग ॾियो। चई भला असांखे बिल्डिंग ॾियो। चई बिल्डिंग जे लाइ तव्हांजा 3 करोड़ असां मंज़ूर कंदासीं। 20% ऑफ द बजट शुड बी प्रोवाइडेड बाय द डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, मीन्स 60 lakhs। आयासीं हिते तॾहिं मसूर साहिबु हो, मिंथ कईसूं, चयोसीं महिरबानी करे जेको असांजे ज़िले हेडक्वार्टर जी 3 करोड़ बजट थी थिए फॉर बिल्डिंग्स असांखे ॾियो। चई मां हींअर बजट खपाए चुको आहे, नेक्स्ट ईयर ईंदुसि तव्हां, कमु रहिजी वियो। दिल जे वार्ड खां पोइ असां जॾहिं जनरल वार्ड जो रुख कयो, जिते को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न हो, ऐं शायदि ई दुनिया जी वाहिद अस्पताल हूंदी जिते मरीज़नि खे डिस्पेंसरनि ऐं टेक्नीशियन जे रहम करम ते छॾियो वियो आहे। जॾहिं असां वार्ड जे वेझो पहुतासीं त उते मौजूदु मरीज़ जे हिकु वारिस ॿुधायो त डॉक्टर आहे, डॉक्टर आहे, बैठो आहे कंप्यूटर शायद डॉक्टर आहे, मरीज़ कंहिंजी आसरे ते मरीज़ अलाह जे आसरे ते आहिनि। हाल कोन्हे हक़ीक़त में। मुंहिंजे छोकिरो कालावाड़ी दाख़िल आहे हिते, त छोकिरे का फ़र्क़ु कान्हे का, और ॾिसो गारे कढूं गारे की वाला ग़रीब रुगो ॿार ख़र्च, रुगो ॿार ख़र्च क्लियर सां हे चाटानू वटि ॾिसो छोकिरो ॾेखार भाई छोकिरे पोषण अहिड़ी लॻी पई इतवार कंदो हिते हाल कोन्हे, रुगी ॿार दवा क्लियर, बस 5 ॼण था पाणी में थैलियूं आहिनि, जेके ड्रिप आहे
ले जना बि आहे अवां खे इहो ॿुधी हैरत थींदी त न फ़क़ति दुनिया जी ही वाहिद सरकारी अस्पताल आहे जिते करोड़ जे लॻभॻि बजट हूंदे बि 5 रुपयनि जी सिरिंज नथी मिले, बल्कि केतिरनि ई डॉक्टरनि जे हूंदे बि शाम जो तोड़े राति जो को बि डॉक्टर वार्ड में मौजूदु नाहे हूंदो। आहे डॉक्टर आहे डॉक्टर किथे आहे? डॉक्टर कौन है वो केर थो संभाले? जो संभालना रहा है पंचायत बैठा हुआ है। डॉक्टर आहे? हाँ डॉक्टर साहब मोकिलते हैं। हाँ डॉक्टर साहब मोकिलते हैं। राति जो 2 जो रात जो अलॻि हूंदो आहे। राति जो हूंदो आहे? राति केरु हुयो? असां मॉर्निंग में इवनिंग में रात वारे ख़बर न केरु आहे आए से हींअर केरु आहे? हींअर मां डिस्पेंसर आहियां स्टाफ आहे हुते। तव्हांजो रूम किथे आहे? इहा न सां डिस्पेंसर जो रूम तो कोन थो लॻे। किथे आहिनि दवाऊं किथे आहिनि? दवाऊं न हूंदियूं पेशेंट वटि हूंदियूं आहिनि दवाऊं, वरी काउंटर असांजी ड्यूटी रूम आहे वेहण जो। सिरिंज बि कान्हे? हिकिड़ी मेडिसिन हूंदी आहे जेका पेशेंट खे ॾेई हूंदा आहिनि, उहा सुबुह मॉर्निंग सिरिंज तव्हां हिकिड़ी बि कान्हे? सिरिंज न हूंदी आहे, लिखी ॾींदा आहिनि पेशेंट। जेकर हुनखे कुझु थिए पेशेंट खे त माना एमरजेंसी में घुराए वठंदा आहिनि। माना पेशेंट भॼंदो वञे सिरिंज वठी अचे सभु कुझु करे शायदि पेशेंट जी क्वालिटी वधीक हूंदी आहिनि क्वांटिटी उन हिसाब सां कोन घुराए सघंदा आहिनि। ॿियूं मेडिसिन हूंदियूं आहिनि, सिरिंज न हूंदी आहे। डॉक्टर हिते को कोन्हे? डॉक्टर साहब आहे केवल टीम में। वो तो हिकिड़ो मिनट आहे न केवल जी संभाली पोइ CCU संभालींदो या आवाज़? CCU में अलॻि डॉक्टर आहिनि, हीअ इंडोर जो हूंदो आहे। हू होॾे संभालींदो हे संभालींदो? हिते मतिलबु इमरजेंसी थी वेंदो घुराए वठंदासीं या डॉक्टर साहब जेको आहे हुनखे घुराए वठूं। ठीकु आहे डॉक्टर यार क्या आहे भला? डॉक्टर कहिड़ी आहे? गायनेकोलॉजिस्ट आहे या उहा डिस्पेंसर आहे? स्टाफ नर्स आहे, स्टाफ नर्स आहे। उहा डॉक्टर कीअं थी यार? हाँ एक्सपर्ट आहे, डिलीवरी कराईंदी डॉक्टर शाम जो हूंदी न आहे। न पर तव्हां कीअं न चओ पोइ उनखे डॉक्टर कीअं सॼो? स्टाफ नर्स डॉक्टर आहे तव्हां डॉक्टर सॼो? मुंहिंजो डेज़िग्नेशन जेको आहे मां डिस्पेंसर आहियां, हू स्टाफ नर्स आहे। मां पोइ ई अर्ज़ु थो चवां डॉक्टर साहब इवनिंग में न हूंदी आहे हिते। ऐं जेको एमरजेंसी केस एमरजेंसी में कॉल करे वठंदा आहिनि। हिते OT बि न आहे? OT आहे, सीज़र थींदो आहे हुते? बिल्कुलु थींदो आहे। ऑपरेशन में तयारु थिया आहिनि अॼु बि। सीज़र त अॼु कोन थिया आहिनि, ॿिया ऑपरेशन थिया आहिनि। OT किथे आहे ॾेखार? अचो खुलियल आहे हींअर? OT हींअर बंदि 2 बजे बंदि थी वेंदो। काएं बजे? 2 बजे केस पोइ यादि राति ॾिसी आहे बंदि वारी? इहा ई बंदि वारी आहे, मॉर्निंग में हूंदी आहे खुलियल। केस ख़तमु थींदा आहिनि त बंदि करे छॾींदा आहिनि। नाज़रीन ॾिसी रहिया आहियो डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज अस्पताल जो हाल आहे। डॉक्टर वार्ड में मौजूदु को बि कोन्हे को। अवां पाण ॾिठो त ही दुनिया जी वाहिद अस्पताल जे वाहिद वार्ड जो अकेलो डिस्पेंसरनि वारो कमरो हो जेको कंहिं बि हिसाब सां डिस्पेंसर जो कमरो न लॻी रहियो हो ऐं उते मौजूदु डिस्पेंसर साहब ॼण त डिस्पेंसर न पर मरीज़नि जी वाहर लाइ को चौकीदार वेठल हो त केॾी महिल था सभु मरीज़ भॼनि त हू तालो हणे। असां वार्ड जे अॻे हिसे ॿारनि जे वार्ड ॾांहुं वधियासीं जेको हिकु समाजी तंज़ीम जे आशीर्वाद सां हली रहियो हो जेको पिणु सहूलियतुनि जी अणूंद समेत डॉक्टरनि जे बजाए नर्सुनि जे रहम करम ते हो। एमोस आहिनि सभु जी। हींअर त हिते मौजूदु आहे? एमो नाइट में पोइ हे ॿार कंहिंजे राम कयो? असांजो आहे जेको कोऑर्डिनेटर आहे न उहो लुक आफ्टर करणु ईंदो आहे 24 आवर्स में का बि कंप्लेन थींदी आहे त पोइ हुनखे घुराए वठंदा आहियूं। ॿिया कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि भला? प्रॉब्लम्स थोड़ी मेडिसिन जो प्रॉब्लम आहे। ॾींहं जे मुख़्तसिर विज़िट खां पोइ अस्पताल जे हेठे खां मथे सिते जे अमले खे ख़बर पइजी वई हुई त आख़िर थींदो छा जी टीम सिविल अस्पताल ते प्रोग्राम करे रही आहे जंहिं करे असांखे बाख़बर ज़रिए आगाह कयो त उन ॾींहं ते राति जो अस्पताल जो विज़िट न करणु घुरिजे। तंहिं करे असां ॿिए ॾींहुं राति जो अस्पताल जो विज़िट करण जो प्लान ठाहियो। नाज़रीन डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज जी ही सिविल अस्पताल आहे ऐं सिविल अस्पताल जो ही जनरल वार्ड आहे। बिल्डिंग करोड़नि रुपयनि जी बिल्डिंग वीरान, मरीज़ ॿाहिरि दरपदर ऐं परेशान, करोड़नि रुपयनि जी बजेटूं किथे हड़प थियनि थियूं, करोड़नि रुपयनि जी मेडिसन काॾे थी वञनि, डॉक्टर्स किथे आहिनि, इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब
केरु ॾींदो, आख़िर थींदो छा?